नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब चौरंगी वटि धरनो हयो आहे। अखियुनि जे नूर खां महरूम मुज़ाहिरीन रोड ते सुम्ही पिया, ट्रैफिक की रवानी मुतासिर, शहरी परेशान। प्रेस क्लब सिंध सेक्रेटेरिएट सिंध असेंबली ऐं गवर्नर हाउस ॾांहुं वेंदड़ रोडनि ते ट्रैफिक जाम। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची में सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी जे मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब चौरंगी वटि धरनो। अखियुनि जे नूर खां वांझल मुज़ाहिरीन रोड ते सुम्ही पिया, ट्रैफिक जी रवानी मुतासिर थी, शहरी परेशान। प्रेस क्लब सिंध सेक्रेटरेट सिंध असेंबली ऐं गवर्नर सिंध हाउस ॾांहुं वेंदड़ ट्रैफिक जैम थी वई। अवां खे आगाह कंदासीं। कराची मां सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब वटि धरनो हयो आहे। अखियुनि जे नूर खां महरूम मुज़ाहिरीन रोड ते सुम्ही पिया, ट्रैफिक की रवानी मुतासिर, शहरी परेशान। प्रेस क्लब सिंध सेक्रेटेरिएट सिंध असेंबली ऐं गवर्नर हाउस ॾांहुं वेंदड़ रोडनि ते ट्रैफिक जाम। अपडेट कयूं अवां खे। कराची में सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी जी मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब चौरंगी वटि धरनो। अखियुनि जे नूर खां महरूम मुज़ाहिरीन रोड ते सुम्ही पिया, ट्रैफिक की रवानी मुतासिर, शहरी परेशान।